इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी नाअहली बाबति केस ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वियो आहे। इमरान ख़ान जी नामज़दगी काग़ज़नि में पंहिंजी मुबीना धीउ तेज़ियान खे लिकाइण जो इल्ज़ाम आहे, जंहिं सबबि हिकु शहरी संदसि नाअहली लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त इमरान ख़ान नामज़दगी काग़ज़ जमा कराइण वक़्तु ग़लति ॼाण ॾिनी ऐं तफ़सीलनि में पंहिंजे ॿिनि ॿारनि जो ज़िक्र कयो ऐं हिक जी ॼाण लिकाई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार इमरान ख़ान जी नाअहली जो केस 20 डिसंबर ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो आहे, जंहिं लाइ काग़ज़ लिस्ट जारी कई वई आहे। अदालत इमरान ख़ान इलेक्शन कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।